अस्सलाम वालेकुम नाज़रीन, आवाज़ न्यूज़ से गॾाऊं आहियां संझा सैयद। हलंदासीं हेडलाइंस ते। आर्मी चीफ जनरल कमर जावेद बाजवा पारां हॉकी जे अज़ीम अब्दुल रशीद जूनियर जे लाॾाणे ते ॾुख जो इज़हार। आर्मी चीफ जो चवणु आहे त मुल्क हॉकी जे अज़ीम रांदीगर खां महरूम थी वियो जा दर्जा बुलंद करे ऐं संदसि पोयरनि खे दुनिया जे सुपर पावर मुल्क अमेरिका जो नओं सदर केरु थींदो? सदारती चूंडनि लाइ पोलिंग खां पोइ वोटनि जी ॻणप जारी। 5 रियासतुनि चोटी जे ज़ोर लॻाइण बावजूदि ट्रंप जी पोज़ीशन कमज़ोर, संदसि कामयाबी जा इम्कान ख़तम। जो बाइडन सदारती चूंडनि मामूली वोट हासिल करे ओबामा जो बि रिकॉर्ड तोड़े छॾियो। अमेरिकी तारीख़ में 7 करोड़ वोट हासिल कंदड़ पहिरियों सदारती उम्मीदवार जो एज़ाज़ पंहिंजे नाले करे वरितो। ट्रंप विस्कंसिन ऐं मिशिगन जे चूंड नतीजनि ते एतिराज़ वारे छॾिया। कोरोना वायरस जा माण्हुनि मथां हमला जारी। वायरस वधीक 3 ॼणनि खां हयातियूं खसे वरितियूं, जंहिंखां पोइ फौतुनि जो अंग वधी 6,923 ताईं पहुची वियो। एनसीओसी मूजिबि गुज़िरियल 24 कलाकनि में 376 नवां केस रिपोर्ट थियण खां पोइ मरीज़नि जो अंग वधी 3,40,251 थी वियो। फॉल केसनि जो अंग 16,442 थी वियो। 3,17,086 मरीज़ वायरस खे शिकस्त ॾेई सिहतयाब थी विया। अमेरिकी सदर डोनाल्ड ट्रंप चयो आहे त माण्हू ॾिसनि था त छा थी रहियो आहे। रिपब्लिकन आम अमेरिकी पार्टी बणिजी उभरी आहे। मूंखे धोखो ॾेई चूंड मां ॿाहिरि कढियो पियो वञे। वोट चोरी करण जी इजाज़त न ॾींदासीं। अञा कुझु रियासतुनि मां रिज़ल्ट अचणी आहे। अमेरिकी सदारती उम्मीदवार जो बाइडन जो चवणु आहे त वोटनि जी ॻणप ताईं हर माण्हू सुकून सां वेहे। को शक न आहे त चूंड खटे रहिया आहियूं। वोटनि जी ॻणप थियणु घुरिजे। पीटीआई अॻवान जहांगीर तरीन लंदन खां गैर मुल्की एयरलाइन ज़रिए लाहौर पहुची वियो। जहांगीर तरीन जो चवणु आहे त इलाज लाइ परॾे वियो हुयसि। 7 सालनि खां हर साल इलाज लाइ वेंदो आहियां। मुखालिफ़नि जो कमी इल्ज़ाम हणणु आहे। इमरान कहता है वो सोच रहा है सोच सकता है, ये भी बड़ा खबर है, मगर वो सोच रहा है। क्या पुतली वजीर आएंगे, आपके वोट खरीदने की कोशिश करेंगे? ये इनकी भूल है, इनके समझ से बाहर है। गिलगित बल्तिस्तान के अवाम और खास तौर अस्तोर के अवाम बिकने वाले नहीं है। कठपुतली वजीर आजम आ जाता है, उसको भी अचानक गिलगित बल्तिस्तान का ख्याल आता है। जब जाता है अस्तोर तक तो पहुंचा ही नहीं, हेलीकॉप्टर में फिर के वापस चला गया था। पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जी गिलगित बल्तिस्तान में चूंड मुहिम जारी। अस्तूर ऐं जिगलोट में चूंड जलसनि खे ख़िताब कंदे बिलावल भुट्टो ज़रदारी जो चवणु आहे त गिलगित बल्तिस्तान जी अवाम खे तब्दीली जी तबाही खां बचाईंदासीं। सिलेक्टेड वज़ीर आज़म हाणे सोची रहियो आहे त गिलगित बल्तिस्तान खे उबूरी सूबो बणायो वेंदो। पीटीआई सरकार गिलगित जी अवाम लाइ हिन वक़्त ताईं कुझु नाहे कयो ऐं चूंडुनि खां पोइ बि कुझु न कंदी। असांजी चूंड मुहिम ते एतिराज़ कमिश्नर तब्दीली सरकार जी धांधली में सहूलियतकार बणिजी वियो आहे। इलेक्शन कमिश्नर अवाम जे वोट खे तहफ़ुज़ ॾियण वारी ज़िम्मेवारी ते ध्यानु ॾे।
सिंध जे बेटनि जे कब्ज़े ख़िलाफ़ फंदकोट मां कराची लाइ निकितल क़ौमी अवामी तहरीक जो मार्च जो सफ़र जारी। अयाज लतीफ़ वलीजो जी अगवानी में मोहब्बत सिंध सुजागी मार्च जो नसीराबाद मेहर खैरपुर नाथनशाह दादू दौलतपुर सफ़न नवाब वली मोहम्मद काजी अमन सकरन भिटशाह ऐं न्यू इस्तकबाल गुलन जी बरखा उमेर बाब काफ़िले में शामिल। अयाज लतीफ़ वली जो अथॉरिटी ऑर्डिनेंस जी वापसी ताईं तहरीक जारी रखण जो खिताब ॾींदे चयो आहे त बेटनि ते वफ़ाक़ खे कब्ज़ो करण न ॾींदासीं। सिंधी माण्हू वरी जिदोजहद लाइ तयार रहनि। सिंध जो अवाम सुजाग थी चुको आहे। कारून जो जबल ऐं सिंध जे ॿियनि वसीलनि जी हिफ़ाज़त कंदासीं। खैरपुर में कोरोना केस वधण ऐं एसओपी ते अमल न थियण सबबि इंतजामिया स्मार्ट लॉकडाउन लागू करे छॾियो। खमीर शाह अब्दुल्ला शोबे के स्मार्ट लॉकडाउन सबबि सील करण जो फ़ैसिलो। पुलिस ऐं रेंजर्स के स्मार्ट लॉकडाउन ते अमल कराइण जो हुक्म। नोटिफिकेशन पधिरो।